लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं चाचा शाहनवाज़ सर जारी आहिनि। चाचा हाणे तव्हां यूनिवर्सिटी खां पोइ सियासत कई, हाणे सियासत छा कयो? जनवरी में थी वई। मार्च 83 में जेको आहे असांजी मीटिंग थी खैरपुर में, जंहिंमें शहीद फाज़िल राऊ आयो हुयो सरदार इम्तियाज़ फुलपोटे जे जॻह ते, ऐं उन सां माना मक़ामी क़यादत जेका असांजी हुई पीपल्स पार्टीअ जी, छो त हाणे उते माण्हू जेको वधीक हुयो उहो हो पीपल्स पार्टीअ जो। यूसुफ जाफ़री साहब मरहूम तमामु भलो माण्हू हो, तमामु भलो हिकिड़ो सुठो दोस्त। उहो हुयो समर अली शाह, इहे शागिर्द हुआ, इहे नंढा नंढा, इहे पंहिंजो छा नज़ीर धोकी जेको आहे इहो, इहे नंढा हुआ, इहे सम्झो 12 में, पर ॿी फ़क़ीर हिसबानी हुआ। इम्तियाज़ साहब जे घर ते मीटिंग थी जंहिंमें शहीद फाज़िल अवामी तहरीक जे तरफ़ां हो ऐं हुसैन शाह, साईं हुसैन शाह, गाज़ी सलाहुद्दीन, इहे उन सां गॾु हुआ पीपल्स पार्टीअ जे क़यादत जे हवाले सां, सूबाई क़यादत जे हवाले सां। हुसैन शाह बुखारी हैदराबाद बुखारी मरहूम उहो हुयो, ऐं मौला बस चांडियो न हो। उहे शायदि मतिलबु गाज़ी सलाहुद्दीन हुयो, उहो उन सां त वरी पुराणी सपा वारे ज़माने जी हुई। पोइ त हिकिड़ी सुठी गैदरिंग थी ऐं उन में जमियत उलमा इस्लाम वारा उन्हनि सां बि राब्तो कयोसीं, उहे कोन आया। ऐं नवाबज़ादे जो हिकिड़ो माण्हू निकिरी आयो, अलाए किथां उहो टोपी पाए अची वेठो। ऐं सरदार साहिबु जेको हो इम्तियाज़ फुलपोटो, उहो तहरीक इस्तक़लाल जो। अच्छा, हा, उहो तहरीक इस्तक़लाल जो। ऐं पोइ उते असांजी माना पहिरीं गॾिजाणी अवामी तहरीक जी जेका आहे, अवामी तहरीक जे सदर जी हैसियत में, हूअं त तनज़ीमी तौर ते असांजूं थींदियूं हुयूं, पर उहो जेका पहिरीं गॾिजाणी जेका उते थी त उहा उन हिसाब सां पोइ पंहिंजे ॻोठ में जलसा करायासीं ऐं मीटिंगूं थींदियूं हुयूं, उन में शिरकत कबी हुई। गाॾी हूंदी हुई त उहा खणी माण्हू हलंदो। सो बहरहाल उते MRD में पाण सुठो ज़िले में जेको उथवे कईसीं, अवामी तहरीक जे जेको पार्टीअ जो एतमाद हो, पार्टीअ जी जेका उमेदूं हुयूं, उहे पाण सुठे नमूने निभायूं। लॻभॻि MRD जा घणा माण्हू अवां गिरफ़्तार कराया हूंदा अवामी तहरीक मां, ज़िले खैरपुर मां? हा, लॻभॻि इहे सम्झो त तक़रीबन जेको टाइम टेबल सां, जीअं रिथाबंदीअ सां 20 खनि लॻभॻि। 20? हा, लॻभॻि 20 ॾींहं। 20 माण्हू रोज़ ॾींदा न? उहो ईअं न थींदो, तोखां पुछी कोन कंदा। पीपल्स पार्टीअ वारा उहो जंहिं ॾींहुं झेड़ो थींदो हो फ़ौज सां, पुलिस सां, उन ॿिए ॾींहुं चवंदा हुआ कमरे तव्हां वञी मुंहुं ॾियो। अच्छा। पोइ ॿियो केरु अचे न अचे, पोइ इहे असांजा पंहिंजा दोस्त पोइ इहो लठ बाटे में, पोइ इन फूलबाग खां या हैदरी होटल खां पासे मां हाणे माण्हू टाइम सुझंदो उन्हनि खे, 12 जो टाइम हूंदो, 12 साढा 12, हेॾो हार पाराए गुलनि जा उन्हनि खे नारा हणंदा माण्हू। होटलुनि त हैदरी होटल उहो पिन हूंदो, दुकाननि वारा बि निकिरींदा, गंज गॾु थींदो, पुलिस अॻु में ई बीठी हूंदी, मलक सूबेदार हूंदो, उहो बीठो हूंदो लठ खयूं, मलक उहो ई लठ वारो जेको, ऐं उनखे जेसि ताईं मोह न दाड़ेलनि मारियसि न तेसि ताईं खैरपुर कोन छॾियईं। न, पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो। हा, तव्हां 20 माण्हू गिरफ़्तार कराया अंदाज़न, अञा मथे ॿिया त ख़ुदरू ई थी विया न। हा, पर 20 तव्हां कराया, मां त चवां 20 ॾींहं अवामी तहरीक रोज़ हिक जे हिसाब सां 2। मां हिकु थो चवां, में त 10 ॾींहं थींदा, हिक ते 20 ॾींहं थींदा। ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि। टोटल माण्हू घणा गिरफ़्तार थिया हूंदा अवामी तहरीक समेत समूरनि पार्टियुनि जा, MRD जे शामिल ग्रुपनि जा? साईं हाणे अंदाज़ो, हाणे ॾिस न, इहो सुवाल जेको आहे सिर्फ़ु सकर सेंटर जे लाइ ॾेई सघां थो। न, मूंखे खैरपुर जो ॿुधायो। न, खैरपुर में ॾिस न, खैरपुर में मूंखे 20 मिंट जेल में रहणु ॾिनो। तव्हांखे हिकिड़ो इहो सुवाल मां छो थो पुछां ख़बर? हा,
त अवामी तहरीक MRD जी कन्वीनर हुई। हा ठीकु। हा हा जे तव्हां ज़िले जा कन्वीनर हूंदव। हा सदर जा कन्वीनर ठीकु आहे। MRD जा कन्वीनर अवामी तहरीक अवामी तहरीक वारे टाइम में सही आहे। ठीकु। हा 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 उन्हनि वटि का उहा लिस्ट का लिखा पढ़ी न न न न न इहो कमु तव्हां न कंदा? इहो कमु कोन हुयो। छो इहो छो त इहा शइ एतिरी हुई जो हिकिड़े पासे तंज़ीमकारी करणी, माना माण्हुनि खे मोबिलाइज़ करिणो पवंदो। ॿिए पासे जेके गिरफ़्तार थींदा हुआ कारकुन उन्हनि जे देखभाल जे लाइ, सार संभाल जे लाइ, उन जे लाइ बि भॼणो पवंदो हो, चंदो करिणो पवंदो हो, वञिणो पवंदो हो। पीपल्स पार्टीअ सां लाॻापा करणु ॻोल्हणो पवंदो हो उन्हनि खे। त माज़रत सां उहे असांजा दोस्त आहिनि त ॾाढा भला, पर उन्हनि खे ॻोल्हे वञी हथु कंदा हुआसीं त बाबा को माण्हू सुभाणे कहिड़ो था ॾियो। उन्हनि जी मथीं क़यादत त टोटल गुम हूंदी। हेठि क़ाइम ख़ान हूंदो हो खोरखानी, उन पाण मल्हायो। बागली धोकीअ जा पुट हुआ। नज़ीर नंढो, नज़ीर सां पोइ विढ़िया, ॾाढो विढ़िया फ़ौजी, तमामु घणो विढ़िया हुन सां। उनजो ॿियो भाउ फ़ौत थी वियो, उहो राब्ते में हूंदो हो। यूनिस वारा इहे हूंदा हुआ, यूनिस पोइ गिरफ़्तार थी वियो। इहे सपाफ वारा। सखर सेंट्रल तव्हां गिरफ़्तार थिया छा? ऐं मूंखे ड्रामाई अंदाज़ में गिरफ़्तार कयो पुलिस। ड्रामो तव्हां कयो या पुलिस कयो? अच्छा। हा पुलिस कयो। ऐं वियुसि, मुंहिंजो क़ाइम ख़ान सां हूंदो हो राब्तो। क़ाइम ख़ान खोरखानी पीपल्स पार्टीअ जो अॻवान हो ऐं उन सां मुंहिंजो हूंदो हो राब्तो। उहो मूंखे माण्हू ॾींदो हुयो, हिकिड़ो माण्हू पीपल्स पार्टीअ जो, हिकिड़ो माण्हू अवामी तहरीक जो, ॿियो केर बि कोन हूंदो हो। ऐं मूंखे चई त हिते बागली धोकीअ जो पुटु तोसां मिलंदो। मूं चयो सुञाणांसि कोन। चई त उनखे ॻाढ़ो रुमाल कुल्हे ते हूंदो, अल जमूर होटल जे दख़ल ते बीठो हूंदो, तव्हां उते हिन टाइम ते मिलिजो। निशानी याने असांजी मीटिंग हुजे अवामी तहरीक जी रखियल स्टाफ क्वार्टर में, जंहिंमें असांजो दोस्त हादी भट्ट सखर खां, उहो आयल हो। सखर ख़ैरपुर जी गॾियल मीटिंग हुई ऐं जाफ़र शाह हो, आउं हुयुसि। मीटिंग हुई त टाइम जो थी वियो 3 जो। त मूं हुननि खे चयो त मूं चयो हाणे तव्हां हिते मीटिंग खे हलायो, तव्हां अल जमूर ते हमरा आयो हूंदो, हुन सां वञी मिली अचां। वियुसि त ॾिठुमि बीठो काज़ी साहिब जहिड़ो, ट्रॉल कुल्हे ते ॻाढ़ो रुमाल जेको मुंहुं उघण वारा नंढा थींदा आहिनि, हथ एमिस वञी ॾियारी सुञातईं। वरी चयूं पिया सुबुह जो टाइम मुंहिंजो 12 वॻे, असांजो फिक्स टाइम हूंदो हैदरी होटल खां अंदरे पासे सब्ज़ी मार्केट में। उते गॾिबासीं, उते गुलनि जा हार वठी पाराए, उतां नारा हणंदा निकिरंदा ईंदा हुआसीं। हुन सां ॻाल्हाए मोकिलाए हीअं मोटी ॾिस त साम्हूं पुलिस बीठी आहे। असांजो रईस मोहम्मद ख़ान बि गॾु अथनि, 2-3 छोकिरा ॿिया बि गॾु अथनि। लतीफ़ रईस मोहम्मद त तुंहिंजे घर जो माण्हू आहे न? हा, वॾो असांजो। हा, उहो वठी आयो? उन खे वठी आया। हीअ आया मानी खाइण। अच्छा। हीअ आया होटल ते मानी खाइण। कज़ा मूंखे हुतां उथाए आई। त उते लतीफ़ छा, त लतीफ़ में हिकिड़ी ख़ूबी हुई, मूं तव्हांखे जीअं सवेर ऑफिसरनि जो चयो त इहे अहिड़ा माण्हू हुआ जेके गुप्त दया कंदा हुआ। ज़ाहिर ज़रूर कोन हूंदा, पर पेट्रोल जा पैसा ॾेई छॾणु, मानीअ जा पैसा ॾेई छॾणु। पोइ हिन लतीफ़ मरऊं तव्हां गिरफ़्तार थियो? न, उते ॿुधायो त मंज़र इहो थियो त लतीफ़ खे आउं चवंदो हुअसि, मुंहिंजो लतीफ़ जेतिरो ॿधंदे मूंखे तूं। राति ॾींहुं हलंदो त डोड़ंदोसि पियो न। हीअ पिया पंहिंजो पेट्रोलिंग कंदा पिया, मिलंदा हुआसीं या किथे पेट्रोल भराए ॾींदो गाॾीअ में। त मूंखे चवंदो न चाचा अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे, मां तोखे छो ॿधंदुमि, मुंहिंजो लतीफ़ ॿधंदे तूं। इहो मुंहिंजो यादि कया। जंहिं महिल मूं जो हीअं निहारियो मूंखे ॾिसी, मूंखे चाचा क़ुर जी कसम मां न आयो आहीं, मां न आयो आहीं, हथ मथे करे मां न आयो आहीं, इहे आया थी, मां न आयो आहीं। मुंहिंजो लतीफ़ ॿधंदे तूं। मुंहिंजी ॻाल्हि सॼी थी। पोइ हुननि खे उते विहारियमि। मुंहिंजो वाह गिरफ़्तारी न ॾींदुसि। पोइ पोइ लतीफ़ बि 2-3 सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। मूं बि इहो सोचियो ऐं हक़ीक़त आहे त ॿाहिरि थकी बि पियोसि। अच्छा। भॼणो पियो पए न साईं। न, पर पार्टी अकेली तव्हां हो छा? न, पार्टी ॿी बि हुई, पर छा त डुक डोड़ केरु करे। अच्छा, डुक डोड़ रुॻो तव्हां कंदा आहियो छा?
ज़ाहिर आहे मोटरसाइकिल हूंदी छा जी कहिड़ी आहे तोखे ख़बर न आहे न मक़सदु इहो आहे त न ख़ैरपुर जी तोखे सभु ख़बर आहे ड्रुकट रोड इन में आउं को या राड़ कोन थो हणां त मूंखां सवाइ भींग हुई पर भॼणो मूंखे पवंदो माण्हुनि वटि वञणु माण्हू एतमाद खां सवाइ ॿ रुपया कोन ॾींदा आहिनि सही ॻाल्हि आहे ईअं कोन ॾींदा कंहिंखे त राति जो आहे ॿी वग़ैरह आया आहियूं अदा ठीकु आहे हिन में भई गिरफ़्तारी में लतीफ़ सां गॾु मलिक साहब हो मलिक कहिड़ो न असांजो थाणो कोटजी अच्छा असांजो थाणो हाणे मज़ो हुन में हिकिड़ो इन में वाधारो इहो थियो त यूसुफ हो सदर यूसुफ जाफ़री साहिबु वकील हो सुठो वकील हो सदर हो ख़ैरपुर जो उहो गिरफ़्तार थी वियो उन बयान यूसुफ साहिबु माफ़ कजो जेको जज हो न उन जा माइट हो न यूसुफ जाफ़री पोइ मारियो वियो हो क़तल कयो वियो हो रोड ते यूनिवर्सिटीअ खां ॿाहिरां आयो पे पोइ हुनखे पैसा ॾेई मारायो हो उन जो को ॿियो मसइलो हुयो ऐं उन में उनखे मारायो हुयूं ऐं उन वरी असांजे नुमाइंदनि खे जेको आहे फ़ोन करे असांजो इब्राहिम नालो अथसि आफ़्ताब अख़बार तॾहिं सुठी हलंदी शेख अज़ीज़ वारी गोल बिल्डिंग मां निकिरंदी हुई उनखे चयईं त बाबा हाणे शाहनवाज़ राजपर आहे सदर उन पंहिंजे ख़ुफ़िया मक़ाम तां जेको आहे पैगाम मोकिलियो आहे अख़बार में छपियो ईअं त यूसुफ जाफ़री गिरफ़्तार हुनजी आहे शाहनवाज़ राजपर सदर MRD ख़ैरपुर ऐं उन पंहिंजे ख़ुफ़िया मक़ाम तां जेको आहे पैगाम मोकिलियो आहे त मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु जेको आहे जदोजहद न रुकबी हाणे शाहनवाज़ राजपर कहिड़ो उते त 2-3 शाहनवाज़ राजपर आहिनि अच्छा हा हाणे हुननि खे इंतिज़ामिया खे इहो लॻो त माना सदर ज़िले जो त ज़ाहिर वॾेरो हूंदो सो ही हलिया विया कड़ूंडाईअ जे घर शाहनवाज़ कड़ूंडीअ वारो जेको आहे वॾो ज़मींदार ऐं पागारे जो रेंजर्स फ़ौज पुलिस वञी करो निकिर हल ॿाहिरि SDM में हुन चइबो मुंहिंजो तव्हां पीउ साहिब सां ॻाल्हाए मुंहिंजो कहिड़ो कमु आहे बीमारी अलाए कहिड़ो शाहनवाज़ मुंहिंजो कहिड़ो मूंखे त का ख़बर कान्हे पोइ SP ऑफिस में हूंदो हो ज़वार बागली मल्लाह असांजे भोजदारनि जो ही हिन में ॾाढो मतिलबु परेशान थिया उर्स महर हूंदो हो SHO कोटजी तॾहिं क़तल थियो हो असां वटि उस्ताद मेवलदीन जो उन में असांजे पंहिंजे हमराहनि जा नाला हुआ ऐं उन जे मतिलबु हो अची ब्लैकमेल कयईं त बाबा जेकॾहिं न त इन में तव्हांखे चालान थो कयां इहो पेश जॾहिं हुन ज़वार बागली हुननि खे चयो बाबा उॾे छो था वञो हे त अलीखान राजपर जो ॻोठु अथव हुनजो पुटु आहे अलीनवाज़ जो भाउ कोटजी थाणे जी हद में त उहो CID में सो पोइ हिननि अची जेको आहे सो मोहबत खान खे खयो ऐं लतीफ़ खे पोइ लतीफ़ हलियो पोइ लतीफ़ हथ मथे करे बीह रहियो तव्हांखे गिरफ़्तार करे वठी न मूंखे उते हिननि खे विहारे मुंहिंजो हाणे हीअं कयो तव्हां वेहो ऐं हीअ मोटरसाइकिल इहे ॿियूं शयूं हैंड ओवर करे ऐं मोटी थो अचां लतीफ़ चयो मुंहिंजो हाणे तूं वेह ऐं तूं सॼो ज़िम्मेवार तूं ई मोटी थो अचां ठीकु आहे हलूं था बसि हाणे घणो ई थियो पोइ ई वेही रहिया पोइ वेसि वरी त मीटिंग कईसीं मीटिंग करे वरी हिन ॻाल्हि इहा एजेंडा रखीसीं पोइ वरी हुन में मीटिंग में इहो तइ थियो त सही आहे मुंहिंजो आहे पोइ त इलाही हाणे मूंखे आउं हलंदुसि त इन ई रस्तनि ते पोयनि खे बि बेइज़तो करायां ॿधिजी बि वञा त इन खां सुठो आहे त वञी गिरफ़्तारी ॾेई माण्हू पोयर त जेको आहे उन में हरू भरू उहो त बेइज़तो न थिए पोइ वरी खणी आया पोइ मुंहिंजा हाणे मूंखे मानी खारायो मानी खारायूं वरी सिगरेट वठी ॾिनऊं दवाऊं मुंहिंजा हाणे खणी हलो पोइ उर्स महर वटि आया त उर्स खे साईं मुबारकूं मिलियूं SHO कोटडी जी SHO कोटडी जो फ़ोन पियो साईं ख़ैर मुबारक हा साईं हा हमरा हथी को थी वियो आहे हाणे कोई ऑफिसर या कहिड़ो ॿुधाइनि त 3-4 फ़ोनूं आयसि मूंखे पोइ लॉकअप रखी छॾियऊं मुंहिंजे ख़्याल में कोई 20 ॾींहं चाचो शाहनवाज़ गिरफ़्तार थी चुको ऐं MRD जो ऐं सरगरम अॻवान ऐं अवामी तहरीक ज़िले ख़ैरपुर जो सदर असां ईंदड़ कचहरी में चाचे खां हाणे अॻिते छा थियो ऐं असांजे SHO कोटडी जी खां पोइ मामला कीअं था वधनि असां सां गॾु रहिजो